10 मुहर्रम जी सुबह हुसैन अली अकबर के चयो बचड़ा अॼु आज़ान दे मुंहिंजूं भेणियूं ॿुधनि सहाबी ॿुधनि मां ॿुधां। अकबर जो आवाज़ आयो बाबा तुंहिंजूं भेणूं त ॿुधनि छा मुंहिंजी भेण मदीने ॿुधंदी। हुसैन फरमाए तो बचड़ा मां इमाम मां वाइदो तो कयां मुंहिंजी भेणुनि जे कननि खां अॻु तुंहिंजे आज़ान जो आवाज़ सुगरा ताईं पहुचंदो। अली अकबर आज़ान ॾिनी या साण जे कननि ते आवाज़ आयो नानी खां इजाज़त वठी नाने जे रोज़े ते आई या ॾिठई नाना आज़ानूं त तुंहिंजूं पियो ॾे पर नज़र न पियो अचे। नाना डराक ना ख्वाब ॾिसां पई। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिठो ख्वाब मूं आ। अॼु राति नाना ॾिठो ख्वाब मूं आ। अॼु राति नाना करबल कुसी विया मुंहिंजा बाणा। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिसां पई त नाना अकबर बि नाहे। ॾिसां पई त नाना अकबर बि नाहे ख़ाली आहे पींघो असगर बि नाहे ॿुधा कान ॿोली जेका सुञाणा। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिठो ख्वाब मूं आ। अॼु राति नाना करबल कुसी विया मुंहिंजा बाणा। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिसां पई त चाचो पाणी भरण वियो। ॾिसां पई त चाचो पाणी भरण वियो पूरो पंहिंजो वाइदो गाज़ी करण वियो पुगो कीन पाणी रुन ॿारनि माणा। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिठो ख्वाब मूं आ। अॼु राति नाना करबल कुसी विया मुंहिंजा बाणा। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिसां पई त आबिद बीमार आहे। ॾिसां पई त आबिद बीमार आहे हथ में उठनि जी महार आहे कयो क़ैद तंहिंखे वञनि शाम नाना। अॼु राति नाना अॼु राति नाना ॾिठो ख्वाब मूं आ। अॼु राति नाना करबल कुसी विया मुंहिंजा बाणा। अॼु राति नाना अॼु राति नाना।